नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे छिन्नी खां ख़बर ॾींदा हलूं त काची जे शहर छिन्नी में वधंदड़ हथरादू महांगाई ख़िलाफ़ शहरियुनि पारां प्रेस क्लब खां मेन चौक ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो ऐं मुज़ाहिरीन अज़ीम शाहाणी, मोहम्मद अली बोज़दार, सिकंदर शाहाणी, शाइर तालिब कंबराणी, मक़बूल रांझियाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काचे शहर में छिन्ने में दुकानदारनि पारां पंहिंजा मनपसंद रेट मुक़ररु कया विया आहिनि। पेट्रोल जेका सरकारी रेट 113 रुपया इहो 140 रुपये ते विकिरो कयो पियो वञे। आम वापारी जूं शयूं बि आसमान सां ॻाल्हाए रहियूं आहिनि। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त ग़रीब माण्हू जेको ॾियाड़ी 500 रुपया मज़ूरी करे थो, महांगाई सबबि हुनजे घर जो गाॾो हलणु मुश्किल थी वियो। काछे जा माण्हू हिकिड़ा ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि त हिकिड़ा पंहिंजा बचा विकिणण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन एसी नज़ीर अहमद सूमरो खां मुतालबो कंदे घुर कई त काछे शहर में छिन्ने में वधंदड़ हथरादू महांगाई ते कंट्रोल करे दुकानदार ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। असांजो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील आहे त ही महांगाई बंदि कयो वञे ऐं DCO दादू खे अपील आहे त ही नाजाइज़ महांगाई जेके छिन्नी शहर में ज़ुल्म हले थो उन खे बंदि कयो वञे। न असां वटि पाणी जो सहूलियत आहे, न इस्पताल जो सहूलियत आहे, न रोड रस्तनि जो सहूलियत आहे। असां आवाम ज़ुल्म में आहियूं, को बि ध्यानु वारो कोन्हे। महांगाई आहे उहा माण्हुनि जे घटि इल्मी जे करे इलाही सारी महांगाई आहे ऐं हुकूमत खे इहो खपे त काछे में त पर पूरे मुल्क में, पूरे सिंध में, पाकिस्तान में त जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे पंहिंजी जेको आहे बिल फ़ौरन ॾियणु खपे, केतिरी जी शइ आहे त अॻिते को ॾिसे त भई हेतिरे जी शइ मिले थी। मिसकिन माण्हू, पोरत माण्हू, न असां वटि मज़ूरी जी सहूलियत आहे, न असां वटि कंहिं आमदनी जी सहूलियत आहे, न कंहिं आबादी जी सहूलियत आहे। असां महिरबानी करे अर्ज़दार आहियूं, ग़रीब माण्हू जेके 15 रुपया कमायूं, 100 रुपया जो सामान असां मिसकिन जेके 20 बचा असांजे घर में आहिनि उन्हनि जो गुज़ारो कीअं थिए। असांजो सभिनि ज़िलनि जे तालुकनि जे ऐं वज़ीर आज़म सिंध जे के वज़ीर आला खे असांजो इहो ई अर्ज़ु आहे त महिरबानी करे महांगाई ख़तमु थिए, असांजे लाइ रोज़गारी जो रस्तो खोले। 80 रुपया वारो लीटर वज़ीर आज़म वञी 130 रुपया ते लीटर पातो ऐं जेको सो आहे ग़रीब आवाम खां छा चई, मूंखे इलेक्शन में वोट ॾियो, मां तव्हां खां सहूलियत कंदुसि, महांगाई ख़तमु कंदुसि, करेशम ख़तमु कंदुसि। जेको सो आहे असां सां नाजाइज़ ज़ुल्म आहे। 140 रुपया लीटर लॻो पियो आहे, 50 रुपया वारो खंडु वञी 80 रुपया पातो। असां ग़रीब आवाम किथां आणींदासीं, कीअं कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।